अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करा हाल ते क्लिक कंदा दोस्तों जी। तो दोस्तों हाणे बिना देर वञूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ दोस्तों। त तव्हां नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदा त जेको बालाज ख़ान आहे उहो पंहिंजी ज़ाल घरवारी खे चवंदो त तुंहिंजो भाउ हातिम ताई थियण जी कोशिशि थो करे ऐं हू हिकिड़ी मुंहिंजी ठोकर बि न सही सघंदो ऐं हू मुड़ुसु वरी हलियो आहे त मल्हार खे छॾाइण जे लाइ ऐं हू मुंहिंजे कयल कमनि में मुदाख़लत करे रहियो आहे ऐं हू हुनखे शायदि पंहिंजी ज़िंदगी प्यारी न आहे। तंहिं ते हूअ चवंदी त तूं पंहिंजी धीउ सां इंसाफ़ न करे सघे त ॿिए कंहिंसां कीअं कंदे, भली जेको तोखे करिणो आहे तूं वञी कर। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदव दोस्तों त शेरदिल खे पंहिंजो चाचो चवंदो त बालाज ख़ान पंहिंजे भाउ जो सॼणु न आहे सॻे भाउ जो, त तोखे कीअं छॾींदो, तोखे बि माराए छॾींदो। ऐं शेरदिल पंहिंजे चाचे खे चवंदो त मां जेको आहे त बालाज ख़ान जे मरण खां घणो आहे, बालाज ख़ान मूंखे कुझु बि नथो करे सघे। ॿिए पासे दोस्तों मिठल खे पंहिंजी घरवारी चवंदी त तूं त पंहिंजे ॻोठ वारनि जे लाइ हातिम ताईं लॻो पियो हूंदो आहे, हाणे तोखे ॾुखे वक़्त में ॾिसां त ॻोठ वारा केतिरो कमु था अचनि। हाणे तोखे ॻोठ वारा कॾहिं बि कमु न ईंदा, तूं सभिनि जे मसइले में टंग अड़ाईंदो आहे पर तोखे केर बि न लिखींदो, केर बि तुंहिंजे कमु न ईंदो। जी दोस्तों, वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।